अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध शूज़ न्यूज़ टीवी। सिंध शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। तालका मोरो जे सिटी रिपोर्टर जानी जुमानी जी कैमरामैन आरिफ अली यूसुफ सां साबिक़ चेयरमैन ऐं पीपल्स पार्टी रहनुमा नज़ीर अहमद मेमण मोरो शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते वञी मौज़ूदनि जी फ़ौत थियल वेलनि जे पोयरनि सां हुज़ूर ख़्वाहियूं कयूं। उन ई मौक़े ते हर हिकु मोरो जे मशहूरु लेखक अदीब ऐं शाइर वज़ीर फरहाद सोलंकीअ सां संदसि वालिद जे वफ़ात ते ऐं प्रोफेसर मोहम्मद ख़ान डायरीअ सां संदसि सौट जी वफ़ात ते, जॾहिं त इनायत सूमरो सां संदसि वालिद जी वफ़ात ते संदन तॾे ते पहुची उज़र ख़्वाहियूं कयूं। उन मौक़े ते पीपल्स पार्टी रहनुमा नज़ीर अहमद मेमण चयो त असां मोरो शहर जा क़दीमी शहरी आहियूं ऐं मोरो जे शहरनि जा असां ते उहो हक़ आयद थिए थो त असां हिक ॿिए जे ॾुख सुख में कमु अचूं। उन ई मौक़े ते मोहम्मद आसिफ मेमण, जानी जुमानी, ज़फ़रुल हक़ पंवर ऐं ॿिया पिणु साणस गॾु हा। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध शूज़ न्यूज़ टीवी।